ही मंज़र खैरपुर ज़िले के तमाम पुठिते पियल तालके फैज़गंज जे ॻोठ मोहम्मद हसन चन्ना जे स्कूल जा आहिनि। हिन स्कूल में 300 खां वधीक ॿारनि खे तालीम ॾिनी वेंदी हुई, पर इंतज़ामिया जी नाअहली ऐं बेध्यानी सबबि ही स्कूल तालीमी गाह बजाए खंडरात में तब्दील थी वियो आहे। क्लासरूम्स में शागिर्दनि बजाए गॾ ऐं कुकड़ नज़र अची रहिया आहिनि। बोर्ड ते लिखियल तारीख़ मां बि चङे नमूने अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन स्कूल में तक़रीबन साल खां वठी उस्तादनि पेरी न पातो आहे। शागिर्दनि ऐं ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ के बुधायो त केतिरी दफ़ा SGO एजुकेशन ऐं लाॻापियल इंतज़ामिया खे स्कूल बाबति ॿुधायो आहे, पर हुननि खां कूड़नि ॾटनि ऐं दिलासनि खां सवाइ कुझु बि नाहे मिलियो। सुठे टाइम वठी बंदि लॻो पिया, 100-300 खां मथे छोकिरा आहिनि स्कूल। उन जे करे कंहिं बि असांजी को बि ख़्यालु न कयो आहे, न कंहिं सुपरवाइज़र न कंहिं सुपरवाइज़र ॾे विया। उन बि चयो त हाज सुभाणे छोकिरा नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿारड़ा ॾिसो था तालीम खां महरूम थी विया आहिनि। SDO ॾे बार बार विया आहियूं, उहो इहे चए थो अॼु या सुभाणे तव्हां वटि उस्तादु ईंदो, अॼु ताईं का वाहुर न आई आहे असां वटि, ऐं न ई को निमाईंदो असां वटि आयो आहे, न ई स्कूल जो को कंपाउंड वाल ॾिनो वियो आहे, ऐं न ई को असां वटि को सुपरवाइज़र लड़ी आयो आहे हिन स्कूल जे बदिरां। असां वटि तक़रीबन साल खां मथे तक़रीबन स्कूल बंदि आहे। असांजे 200-250 ॿार आहिनि छोकिरा, ॿ ॻोठनि तक़रीबन। असांखे जेको आहे उस्तादु ॾिनो, महिरबानी करे असां अपील था कयूं असांखे उस्तादु ॾिनो वञे। असां वटि 2 साल थिया आहिनि हिते स्कूल बंदि आहे। असांजे स्कूल में गॾा ऐं कुकड़ूं पंहिंजो घुमनि, असांजो स्कूल बंदि थी आहे। असां वटि मास्तर नथो अचे, असां रुलंदा था वठूं, ॿकरियूं ऐं गॾाऊं था चारियूं। असांखे तइलीम जी रोशनी न आहे, असां तइलीम जी रोशनी खां सवाइ अंधा आहियूं। तालीम खां महरूम लॻा पिया आहियूं, असांखे तइलीम जी रोशनी कान्हे। असां ॼण अंधा लॻा पिया आहियूं, असां ॿकरियूं गॾाऊं पिया था चारियूं, ऐं असांजो मुताबिलो आहे त असांखे उस्तादु ॾिनो वञे। ॻोठाणनि जे ॻाल्हियुनि ऐं शागिर्दनि जे वीचारनि मां इहो महसूसु थिए थो त हीउ स्कूल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु SMC फंडनि ऐं ॿियनि पैसनि जी हासिलात लाइ ठारायो वियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे अहिड़नि बंदि पियल स्कूलनि खे खोलाइण लाइ के अमली क़दम ॾेखारणु घुरिजनि ऐं गुलड़नि जहिड़नि मासूम ॿारनि खे तालीम जहिड़े बुनियादी हक़ खां महरूम कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। हीउ त हिकिड़ो स्कूल आहे, पर अहिड़ा केतिरा ई स्कूल हुकूमत जी बेध्यानी जो शिकार आहिनि, ऐं अहिड़ी तरह फैज़गंज तालके में हज़ारे ॿारड़ा इल्म जहिड़ी रोशनी खां महरूम आहिनि। इरफान चांग, सिंध टीवी न्यूज़, फैज़गंज।